अवांखे अपडेट कयूं अहम ख़बर है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास। अपडेट कंदासीं। इजलास में एकी नुकाती एजेंडा ते गौर कयो पियो वञे। बगास मां बिजली ठाहींदड़ 8 पावर प्लांट्स की क़ीमतुनि जो नए सिर जाइज़ो वरितो पियो वञे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। टैक्स उगाड़ी जे क़दमनि ते काबीना खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरमीमी बिल 2024 जी मंज़ूरी ते बि फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जी मंज़ूरी जो बि इम्कान। ख़बर अवां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास में एकी नुकाती एजेंडा ते गौर कयो पियो वञे। बगास मां बिजली ठाहींदड़ 8 पावर प्लांट्स की क़ीमतुनि जो नए सिर जाइज़ो वरितो पियो वञे। टैक्स उगाड़ी जे क़दमनि ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी पई वञे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरमीमी बिल 2024 जी मंज़ूरी ते फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जी मंज़ूरी जो बि इम्कान। एक भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास। अपडेट कंदासीं। बगास मां बिजली ठाहींदड़ 8 पावर प्लांट्स की क़ीमतुनि जो नए सिर जाइज़ो वरितो पियो वञे। टैक्स उगाड़ी जे क़दमनि ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी पई वञे।